नाज़रीन, रमज़ान के भलारे महीने में दादू ऐं भरपासे में महंगाई चोट चढ़ियल है। आम वापे जी शयुनि जा अघ वधीक हुअण करे रोज़ेदार तोड़े ग़रीब तबक़ो सख़्त परेशान है। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे नवीद कुरैशी। जी नाज़रीन, मां रमज़ान शरीफ़ जो महीनो अची वियो आहे। जेका आम वाहिपी जेके शयूं आहिनि उन्हनि में हींअर इज़ाफ़ो थी वियो आहे। उन जा अघ जेके आहिनि आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। तक़रीबन सब्ज़ी आहे, फ्रूट आहे या ॿियूं शयूं आहिनि, उन जा अघ वधी विया आहिनि। ग़रीब मिस्किन माण्हू ईद जी तयारी कनि था, पर जेके दिहाड़ी ते कमु कंदड़ माण्हू आहिनि उहे दाऊं करे रहिया आहिनि त असां दिहाड़ी ते कमु बि असां ईद बि न करे सघंदासीं। असां हिन वक़्तु ताईं पंहिंजनि बचनि खे कुझु नथा वठी ॾेई सघूं, छो दिहाड़ी ते केॾी महिल लॻे थी, केॾी महिल नथी लॻे। गुरबत जे करे माण्हू सख़्तु परेशान आहिनि ऐं दाऊं करे रहिया आहिनि। तमामु घणी महांगाई आहे दादू शहर में ऐं ईद जी तयारी असां करे नथा सघूं, छो जो जेका घणी महांगाई थी वई आहे उनजे करे बि असां नथा करे सघूं। ॿियो वरी हुकूमत पाकिस्तान या हुकूमत सिंध पारां को बि अहिड़ो असांखे रिलीफ न ॾिनो वियो आहे, न ई को अहिड़ो पैकेज ॾिनो वियो आहे त जीअं असां उन तहत हली सघूं। पर हिन वक़्तु जेको माण्हुनि खे सिर्फ़ु पैसा ॾिना पिया वञनि, किथे असास प्रोग्राम जा, किथे एहसास प्रोग्राम जा, किथे कहिड़े क़िस्म जा पैसा ॾिना पिया वञनि। इहो बि हिकिड़े क़िस्म जो ड्रामो ऐं ढोंग आहे और माण्हुनि खे सिर्फ़ु बेवकूफ़ कयो पियो वञे। अचो त मां तव्हांखे नई ॻाल्हि हिकिड़ी ॿुधाईंदो हलां त दादू शहर जे अंदरि जेको इहो ॾिठो वियो आहे त महांगाई करे जेका ॿाहिराणी में रश ईंदी हुई उहा रश हिन वक़्तु घटि आहे। माण्हुनि जी सिर्फ़ु महांगाई करे हुननि जो इहो चवणु आहे त महांगाई करे असां ख़रीदारी नथा करे सघूं। जी।